कश्मोर एट कंदकोट में खोसा बिरादरी सिविल सोसाइटी की तरफा 22 रोज़ अॻु ॻोठ अली मोहम्मद खोसा में ज़मीन के तनाज़े ते फायरिंग में शहीद थियल नौजवान जावेद खोसो के कातिलनि की गिरफ़्तारी लाइ रैली कढी वई ऐं रोड ब्लॉक कियो वियो। रैली दरगाह मियां भरचुंडे शरीफ खां कढी वई। उन मौके ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त फायरिंग में क़त्ल थियल नौजवान जावेद खोसो यूनिवर्सिटी खां ईद जी छुट्टियुनि ते घर आयल हो। नौजवान के बेदर्दी सां क़त्ल कियो वियो ऐं मुज़ाहिरीन जो वधीक चवणु हो त 22 ॾींहं गुज़री वञण बावजूद कश्मोर पुलिस मुल्ज़िमाननि खे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी ऐं न ही का गिरफ़्तारी अमल में आई। जेसिताईं मुल्ज़िमान गिरफ़्तार न थींदा तेसिताईं धरणो जारी सारी रहंदो। धरणे दौरान इंडस हाईवे मुकमल बंद थी वई। मुसाफ़िरनि खे शदीद मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पियो। धरणो डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जे साम्हूं ॾिनो वियो। गाॾियुनि जा परे परे खां कतारूं लॻी वयूं। सिंध पंजाब बलोचिस्तान खां ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जी आमदरफ़्त मुअतल थी वई। जॾहिं त ASP बिलावल अहमद मिर्ज़ा धरणे में वेठल माण्हुनि खां हिकु हफ़्तो घुरी वरितो। चवणु हो त कातिलनि खे जल्द गिरफ़्तार कंदासीं। ॻाल्हियूं तेज़ थियण खां पोइ धरणो ख़त्म कयो वियो।